ये कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? मथो त न फिरियो अथई? चरी थी वई। हाँ हाँ चरी थी वई है मां, चरी थी वई है मां। छा थी चरी? ॿार न केराईंदसि? छो ॿार कया? मां छो केरायो मां पंहिंजो ॿार? त छो हिक नौकर जी तुख़म खे पंहिंजे पेट में पालींदी तूं? वाह वाह, जेडी महिल खां सभिनी मिली करे उन्हीं नौकर सां मुंहिंजो निकाह कराए, अॼु तक ख़्याल न आयो तो इन तरह जो नौकर आ। पर हाणे त तोखे तलाक थी वई आहे न हुन खां। हाँ इहो ई तो दुखाई, ये तो दुखाई जो थोड़ा जल्दी तलाक दूंगी। मुझे चिड़ी खबर हुई उन जो बाद मां पंहिंजे पेट में पालींदसि। सुठे खुदा जो वास्ते ये बाराणो छॾ, छो थी सॼे खानदान में असांखे बदनाम कराई? ऐं जेका बदनामी मां बर्दाश्त कई आहे वाह उन जो छा? अञा कुछ बर्दाश्त कोन कयो अथई, पर जेकॾहिं तूं ॿार न केरायो न त पोइ घणो ई कुझु तोखे बर्दाश्त करणो पवंदो। मूंखे 4 साल थी वई है मुंहिंजी शादी के, मूंखे हुन मां कोई बि औलाद न थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।